मच्छी जे पेट में रहो चंद मिया मच्छी जे पेट में नबी सगोरो यूनुस रहो या मच्छी जन्नत में भी पर 9 महीना जे अमल जे पेट में मोहम्मद वीर रहो जे पजे पुठी में मोहम्मद वीर जो नूर खणी हलियो उन्हें बाबा साईं अब्दुल्ला जो शान चाहूंदो जेमल हजरत अब्दुल्ला खुदाई रात नहीं दो तो उन्हें जे पेशानी मां नूर दा चमकार थींदा हुया इलियास बिन मुद्रका हुजूर जे लाडन लाइ हिकिड़ो ॾाढो थी गुज़रियो उन्हें जे पुठी में जॾहिं नूर मुस्तफा आयो रात थींदी हुई तो वो पंहिंजे पुठीअ मां तस्बीह जा आवाज़ ॿुधो हेॾे ॾिसे होॾे ॾिसे ही सुभान अल्लाह केरु थो पढ़े निहारे को माण्हू कोन्हे हैरत में अची पंहिंजो पाण खे पियो चवे त ही तस्बीह केरु थो पढ़े पुठीअ मां आवाज़ आयो दादा इलियास तुंहिंजे पुठीअ में मोहम्मद जो नूर अची वियो आहे मुझे नबी जा नाना बिशान वारा दादा बिशान वारा